दोस्तों अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे 8हों परदेसी। तमामु बहितरीनु एल्बम सिलेक्शनकार, तमामु बहितरीनु एल्बम आहे। सिंधी गीतनि जो शहज़ादो मास्टर मंज़ूर 2001 में एल्बम रिलीज़ आहे ऐं हिन में बैक साइड में फ़ोटू जेको आहे इहो म्यूज़िक सेंटर ते आहे। इहो सखरन जो म्यूज़िक सेंटर आहे ऐं हिते इहो वॾी तस्वीर मथां ॾिसो पिया शमन अली मीराली जो 26हों एल्बम। हिते प्रोमो आयल आहे, यको लॻल ई आहे ऐं तव्हांखे हिन में एल्बम जे गीत ॿुधायां, तमामु बहितरीनु गीत आहे। हिन शहर जा ज़ालिम माण्हू एल्बम तमामु सुठो आहे, इंशाल्लाह तव्हांखे वणंदो। ऐं ज़रूरी ॻाल्हि ॿुधायूं तव्हांखे त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे ऐं हिन में तव्हांखे गीत ॿुधाईंदासीं कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि, एल्बम काओ आहे, कहिड़ो आहे, सुठो आहे, कीअं आहे, सिर्फ़ु एतिरो ई कमु रखियो आहे। ऐं हाणे दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। पहिरियों कमेंट्स आहे वहीद भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम ऐं हेठां वरी कमेंट्स में लिखियो आहे त नाइस पिक्चर, खोड़ सारियूं दिलूं। वॾी महिरबानी वहीद भाउ। उनखां पोइ वरी शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर। सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे वेरी नाइस, मूंखे अहिड़ो नथो यार मिले। ऐं उनखां पोइ वहीद भाउ लिखियो आहिनि मास्टर मंज़ूर सुपर हिट, खोड़ सारियूं दिलूं। वॾी महिरबानी वहीद भाउ। उनखां पोइ शहबान सोलंकी लिखियो आहे नाइस वीडियो ऐं हे ॿियो दोस्त आहे नओं डबल ए लिखियल माय फेवरेट सॉन्ग। वहीद भाउ लिखियो आहे माय फेवरेट सॉन्ग ऐं खोड़ सारियूं दिलूं। वॾियूं महिरबानियूं दोस्तो, कुर्ब तव्हां दोस्तनि जा। ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में काफ़ी दोस्त जेके आहिनि मास्टर मंज़ूर जा परस्तार जेके आहिनि ख़ासि करे उन्हनि जे लाइ ही वीडियो आहे। ऐं काफ़ी दोस्त जेके पुराणा आहिनि परस्तार, पक्का परस्तार जीअं हूंदा आहिनि केस्टूं वठंदड़ वारे दौर में, उन्हनि खे सॼी ख़बर आहे त हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़ा कहिड़ा शाइर आहिनि। बाक़ी नवां दोस्त स्टेटस वग़ैरह आहे उहो ॾिसनि पिया अॼुकल्ह ट्रेंडिंग ते हले थो कमु स्टेटस वारो, सो उते कलाम काफ़ी ज़बरदस्त प्यारा प्यारा टुकड़ा टुकड़ा हलनि पिया, तो दोस्त काफ़ी वरी उहे यूट्यूब ते फुल कलाम जे लाइ परेशान आहिनि। मिड़ई उनखे ॾिसी करे मिड़ई थोरो कमु रखियो आहे जीअं दोस्तनि खे थोरी मालूमात हुजे, इन करे असां ही थोरो कमु रखियो आहे। 3-4 मिंट जो वीडियो आहे, हिन में गीत ॿुधाईंदासीं कहिड़ा कहिड़ा हुया, थी सघे तव्हांजी मुश्किल आसान थी वञे। ऐं हाणे जेके हिन में गीत आहिनि तव्हांखे उहे गीत ॿुधायूं था। हिन जो पहिरियों गीत आहे सैयद सिराज शाह जो कलाम आहे परदेसी यार हलियो वियो ऐं उनखां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे पर्ची पए यार ऐं उनखां पोइ आहे सागर शाह जी शाइरी आहे तमामु बहितरीनु। गीत जा ॿोल लिखिया अथई घड़ी वेह सोआ, शायदि ईअं लिखियलु आहे थोरो। ऐं उनखां पोइ आहे आबिद कुरैशी जो कलाम आहे रोइनि पंहिंजा दुश्मन। उनखां पोइ आहे ज़मा ख़ास केली तमामु बहितरीनु शाइर आहे, उनजी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई हिन शहर जा ज़ालिम माण्हू, तमामु बहितरीनु गीत आहे, सुपर हिट। मास्टर मंज़ूर जो हिते आवाज़ बि माना दर्दीलो आहे। ऐं उनखां पोइ पांधन जोखे जो कलाम आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई वींदे ॾिसी गैरनि सां। उनखां पोइ आहे सांवल मीराली जो कलाम आहे। सांवल मीराली तमामु बहितरीनु शाइरी शमन अली मीराली खे ॾिनी आहे, सुपर हिट शाइरी। ॾुख ॾुख ते ॾुख गीत जा ॿोल आहिनि ऐं सादिक जो कलाम आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई पालणो थो पवे दर्द। उनखां पोइ वही धकड़े जी शाइरी आहे तमामु बहितरीनु, मूंखे दाहूं करे न ॿुधाए पिरी। ऐं उनखां पोइ आख़िरी गीत आहे, आख़िरी कलाम जेको आहे ग़ुलाम कादिर घायल जो फुरे फुरे से दुश्मन। ऐं एल्बम कंप्लीट थी चुको आहे दोस्तों। तव्हांखे हीअ एल्बम कीअं लॻो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा, पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾियो।